हुसैन या हुसैन या हुसैन। मशोन वाले साईं असांजे फरमायो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम मजबूर थी सिर न ॾिनो आहे। जी हे कसीदे वारा चवंदा थई, जी हे आम माण्हू चवंदा थई त मजबूर थी लाचार थी सिर ॾिनऊं। पाण फरमायूं तुन्ही जे हथ में हो त आसमान खे केरा विझे हा, ज़मीन खे ज़ेरो ज़बर करे छॾे हा। छो त मदीने वारे शहनशाह जी दस्तार मुबारक हुनजे मथे मुबारक ते ही। अरे अदा पाण फरमायूं त जेके हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे घोड़नि मुबारकनि जी लिड खणण वारा हा न, उन्हनि रुगो अखर हिन भित ते लिखी पाणी खाऊं वठी ऐं हीअं जो ड्राहियूंसि त उते माण्हू मरी पियो पवे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे घोड़नि जी लिड खणण वारा पाण हुनजो बयानु फरमायूं त हिकिड़ो माण्हू हुयो, उनजे मथां टालपुर चढ़ी आया हा मारण जे लाइ, फ़ौज जे लाइ। फ़ौज काहे आया मथां, फ़क़ीरनि सां वेठो हो। पोइ चईंसि हाणे त सिर वेंदो। चए बा कोठी में बसर पिया आहिनि। चए हा साईं बसर जाम आहिनि। चए बा हिकिड़ो त खणी वठि। बसर खणी आयो, कुझु पड़ी हुनजी बूंड जो लाथई त हुन फ़ौजीअ जो सिर उते कुझु उते कलम थी वियो। पाण फरमायूं त अदा असांखे शहादत खपे, असां शहादत जे लाइ आता वेठा आहियूं। असां रदीना बिल क़दरे, असां अल्लाह जी तक़दीर ते राज़ी आहियूं। इहे भले अचनि असांखे अची शहादत ॾियनि। इहे उहे थई जेके इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी घोड़नि जी लिड मेड़ींदा हा। हिकिड़ो माण्हू आयो, इमाम हुसैन अलैहिस्सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हुम, उन्हनि जे हुज़ूर में जंग हले पई। चयूंसि त साईं हे न त नालो वरितो बेअदबन, हे बाह ॾिसे थो, इहा बाह तव्हांजे लाइ आहे। हिते ई तव्हां पाण खंदकनि जे ॿाहिरों बाह ॿाराई हो त जीअं इहे अंधा हेॾे अहल बेतनि जे पाकनि में न अचनि। जहिड़े ई पंहिंजे लाइ नऊज़ बिल्ला बाह ॿारी अथव, पाण हथ खणायूं, ओ मुंहिंजा मालिक हे मूंखे ताना थो हणे साईं। हथ खणण ऐं हुनजो घोड़े जो ट्राह अचणु, रिकेब में पेर फासी पियुसि, हीअं सॼे मैदान में घुमाए 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 ओ जॾहिं हुन खंदक बाह में आयो, हीअं जो लोॾो ॾिनई त वञी उहो जहन्नम में अंदरि वञी किरियो, बाह में किरियो। ॿियो हिकिड़ो हुयो, चइसि हे फुरात ॾिसे थो कीअं थो लहरूं हणे, हिकिड़ो ढुक बि तोखे न ॾींदासीं। पाण फरमाए थो या लब्बे अल्लाहुम्मा अमित हो अतिशानन, हो मुंहिंजा साईं हे मूंखे पाणीअ जा ताना थो हणे, अॼु त उञ मारेसि त सॼी दुनिया ॾिसे त सही। ख़ुदा जो कसम आहे हुनजे बि घोड़े ट्राह खाधो, पेर हिन रिकेब में फाथुसि, हीअं सॼे मैदान में घुमाए 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 साणो थी उछलायईंसि, पाणी घुरे पियो, पाणी ॼनसि पिया, पर नेज़नि ऐं तरारनि वांगुरु पाणी हिन जे अंदरि घाव पियो करे, हिकिड़ो कतरो पाणी हिन जो अंदरि न वियो, उञ 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 कंदो हीअं जहन्नम में दाख़िल थी वियो। इहे बि त तीर यार खे तरकश में पिया हा न। साईं जे फ़ौज मंझां हिकिड़ो पियो चए साईं घटि वधि पियो ॻाल्हाए, साईं खे चएसि मोकल ॾे त वात में तीर त हणांसि। पाण फरमाए त ओ इन खे न चइजांइ, मतां अॻराई असां ॾे थिए ऐं मुंहिंजो नानो मूंखे मयार हुजे। भले अॻराई उन्हनि न थिए, भले विढ़नि उहे, असां न विढ़ंदासीं, असां मुदाफ़ियत कंदासीं। अड़े उहे शहादत जा सिर ते ताज मुबारक इहे हथ सां पाए विया हा, अञा ॿधड़नि में हुआ त इहे शहादत जा सेरा अलाह साईं उन्ही में ॿधराए छॾिया आहिनि। मजबूर थी सिर न ॾिनो अथऊं। ख़ुदा जो कसम आहे पंहिंजे हथ इख़्तियार में हुयनि त दुनिया खे ज़ेरो ज़बर करे छॾनि हा।